नाज़रीन, कराची में ख़बर शामिल कंदा हलूं तो कराची के ज़िले मलीर के इलाइक़े भिटाईआबाद में सरकारी स्कूल में पीने के पानी और वाशरूमन की खोट हुजण करे शागिर्दनि की पढ़ाई मुतासिर थी रही है। जॾहिं त स्कूल के हेड मास्टर मुनवर मेमण जो चवणु आहे त केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर को भी कमु अञा ताईं नाहे थियो। इन हवाले सां वधीक ॾिसूं था SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कोराई की हिन रिपोर्ट में। ही आहे कराची के सिंधी वसंदी इलाइक़े भिटाईआबाद जो गवर्नमेंट स्कूल। ज़िले मलीर के इलाइक़े भिटाईआबाद में कायम BMB स्कूल जो गुज़रियल केतरनि ई सालन खां पीअण जे साफ़ पानी वाशरूमन तोड़े सफ़ाई खां महरूम है। BMB स्कूल में तकरीबन 450 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि जेके पीअण जे साफ़ पानी तोड़े बाथरूम लाइ सख़्त परेशान आहिनि। स्कूल के हेड मास्टर मुनवर मेमण ॿुधायो त स्कूल में वाशरूम की सहूलत नाहे। स्कूल में 2 वाशरूम आहिनि जंहिंमां हिकिड़ो मुकम्मल तौर ख़राब है ऐं हिकिड़े में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तमामु ॾुखियाई सां इस्तेमालु कनि पिया। स्कूल के हेड मास्टर मुनवर मेमण ऐं ॿियनि उस्तादनि तोड़े शागिर्दनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में सुबुह खां लाइट हली थी वञे जेका स्कूल टाइम ख़त्म थियण ताईं कोन थी अचे, जॾहिं त स्कूल में स्वीपर न हुजण करे सफ़ाई पिणु नथी थिए। ही स्कूल जेको आहे काफ़ी अरसे खां वठी जेको आहे वञे तौर ते ठहियलु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त ॿारनि जी स्ट्रेंथ एतिरी वधी वई आहे हिते छो त प्राइवेट स्कूलनि खां ॿार जेके आया आहिनि दाख़िला हिते थींदी थी वञे। प्राइवेट स्कूल खां निकिरंदा हिते अचनि था, दाख़िला थींदी थी वञे छो त हिते क्लास स्कूल सही नमूने सां हलनि था हले थो ऐं उन खां पोइ क्लासिस सही नमूने सां हलनि था। ॿारनि जी दाख़िला तमामु घणी वधी वई आहे जंहिंजे करे फस्ट ऑफ ऑल त हिन स्कूल खे बिल्डिंग जी ज़रूरत आहे, माना एक्स्ट्रा जेके कमरनि ऐं क्लासिस जी ज़रूरत आहे। 3 नंबर ॻाल्हि इहा आहे त हिन जे लाइ वाशरूम असांखे छोकिरा छोकिरियूं गॾु पढ़नि था, इन लाइ लाज़मी आहे त इन लाइ वाशरूम्स असां वटि आहिनि ई कोन, जंहिंजे करे अॼु डिस्टर्बेंस आहे। घटि में घटि 3-4 साल गुज़री विया आहिनि, असां वटि स्वीपर आहे कोन। पंहिंजे घरां मां हर महीने 10 खां 15,000 ख़र्च करे हिन इदारे जी सफ़ाई सुथराई ते हर महीने मां ख़र्च कयां पियो। नंबर 3 ॻाल्हि इहा आहे त हिते लाइटिंग आहे कोन, उन जे करे लाइटिंग मुसलसल सुबुह जो वेंदी आहे, हली 9 बजे खां वठी हली वेंदी आहे ऐं मंझंदि जो 1 बजे ईंदी आहे। लिहाज़ा हे डबल शिफ्ट हलण जे करे असांजो 12:30 ताईं स्कूल हलंदो आहे, उन खां पोइ ही बंदि थी वेंदो आहे, छुटी थींदी आहे। असांजी पढ़ाई वारी जेको हलंदो सिलसिलो आहे उन में लाइट हूंदी कोन्हे का, जंहिंजे करे डिस्टर्बेंस आहे। ऐं असांजे वज़ीर आला खे सभिनी खे गुज़ारिश आहे, असांजी ऑफिसरान खे गुज़ारिश आहे हिन इदारे ते तवजो ॾियनि त जीअं हिन इदारे में जेके घुरिबल ज़रूरत आहिनि उहे असांजी पूरी थियनि। वाशरूम जी सफ़ाई दफ़ाई मसइलो आहे उहो स्कूल पंहिंजे तरफ़ां कराईंदो ऐं ॿियो सफ़ाई सुथराई जो मसइलो आहे, सॼो जेको बि सिस्टम आहे इहो स्कूल पंहिंजे तरफ़ां इंतिज़ामिया कराईंदी। बाक़ी ॿियो असां वटि को ॿाहिरियों सुपर कोई बि कोन्हे। पाणी मिठे जी ज़रूरत आहे, इहा असांजी मेन ज़रूरत आहे। बिजली कोन्हे का, ॿारनि जी तालीम मुतासिर थी थिए। माशाल्लाह इहा असांजो जेको गवर्नमेंट स्कूल आहे पंहिंजे पूरे इलाइक़े में राजदी ॻोठ आहे, बख्तार ॻोठ आहे, धड़ीबुश ॻोठ आहे, भिटाईआबाद ॻोठ आहे, पौलण ॻोठ आहे। इन वॾी एरिया में हिकिड़ो ई हाई स्कूल आहे। असांजा तक़रीबन 5 कमरा आहिनि। बिल्डिंग वॾी ज़रूरत आहे, जेके हिन महिल 10 कमरा हुजनि 12 हुजनि तॾहिं बि असांजा ॿार मापी वेंदा, उन जी वॾी शदी ज़रूरत आहे। असांजी हिते ज़रूरतूं पूरी नथियूं थियनि, जीअं त लाइट बि न आहे, अंदरि बल्ब बि न आहे लॻल, टीचरूं अचनि थियूं अंधेरे में असांखे बाक़ाइदा सां हिते मुसीबतनि सां ईअं सम्झो त हालातनि सां विढ़ूं था। जीअं त सर असांजे स्कूल में वॉशरूम हिकु त न आहे सही, उन में न सेवरेज आहे, न पाणी जी सहूलियत आहे वग़ैरह, ऐं फर्नीचर बि सही न आहे क्लास में, ऐं ग्राउंड में सफ़ाई वग़ैरह बि न आहे। लाइट अचे थी 8:30 बजे अचे थी, 11 बजे हली थी वञे, उन खां पोइ आहे न बसि 2 टाइम अची था। ऐं शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन स्कूल में जेको आहे उहो वाशरूमनि जी जेका आहे उहा सख़्तु खोट आहे, जॾहिं हिते नियाणियूं ऐं जेके आहिनि छोकिरा जेके आहिनि शागिर्द जेके आहिनि उहे पढ़नि था पिया, पर हिते वाशरूम जी जेका न हुजण जे करे जेको आहे सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मिठे पाणी जो पिणु जेको आहे उहो बहिरान जेको आहे उहो वधी वियो आहे, जॾहिं हिननि जो इहो ई मुतालबो आहे त हिन स्कूल जूं जेके क्लासूं आहिनि उहे वधाए ऐं बिल्डिंग जेका आहे उहा नई तयारु कराए ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु शाहिद कोराई SS न्यूज़ कराची।
नाज़रीन वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।